नासिन हैदराबाद ज़िले इंतजामिया तरफ़ां कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद जे कचे में रहंदड़ माण्हुनि खे घर ख़ाली करण जी हिदायत कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा अब्दुल रसूल चांडियो खां। जी अब्दुल रसूल, छा वधीक अपडेट्स आहिनि? जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद लगे कोटड़ी बैराज से बदस्तूर वर्क करण में वाद वारो जो सिलसिलो है वो जारी है। जॾहिं त कोटड़ी बैराज कंट्रोल रूम तरफां हिन वक्त ताईं बा हिफ़ाज़त बा किरत ऐं कंहिं बि जानी माली नुक़सान न थियण सबबि 5 लख क्यूसिक पानी जेको आहे उहो समुंड में छोड़ कयो आहे। जिन ते हिन वक्त बि कोटड़ी बैराज ते पानी जो जेको इज़ाफ़ो आहे उहो जारी आहे, जंहिं सबबि हैदराबाद ज़िले इंतज़ामिया तरफ़ां हैदराबाद ज़िले जूं 7 यूनियन काउंसिलूं मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। जॾहिं त काल्ह हैदराबाद ज़िले इंतज़ामिया तरफ़ां ख़ासि करे सिंधु दरिया जे पेट में ऐं कचे में जेके कुझु शहर आहिनि उन्हनि शहरनि ॾांहुं पंहिंजूं टीमूं मोकिले लाउड स्पीकर ज़रिए घर ख़ाली करण ऐं हिफ़ाज़ती बंधन ते मुंतक़िल करण जूं हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। जंहिं कल्ह हैदराबाद ज़िले इंतज़ामिया तरफ़ां 4 टीमूं जोड़ियूं वियूं, जेके लतीफ़ाबाद ऐं कासमाबाद जा जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि, जंहिंमें ख़ासि करे दरिया जे पेट में जेके आबादियूं आहिनि उतां जे मक़ामी रवासिब खे पके ॾांहुं मुंतक़िल करण लाइ लाउड स्पीकरनि ज़रिए हिदायतूं जारी करण सां गॾु सायरन पिणु वॼाया विया आहिनि। इन वारे सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे डिप्टी कमिश्नर हैदराबाद सां। हुनजो चवणु आहे त यूनियन काउंसिल जेके मुतासिर थींदियूं उन में 14,000 जेके माण्हू आहिनि उहे पिणु मुतासिर थींदा, जंहिं त उन्हनि खे पके ॾांहुं मुंतक़िल करण लाइ मुकमल तौर ते हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया आहिनि। जंहिं त मुतासिरनि लाइ 7 रिलीफ कैंपूं पिणु क़ाइमु कयूं आहिनि, जंहिं मां 3 रिलीफ कैंपूं दरिया जे बंद ते। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कोटड़ी जेको बैराज आहे, ख़ासि करे जेको हैदराबाद ज़िलो आहे, हैदराबाद ज़िले में 3 बंद जेके आहिनि लॻंदा आहिनि, जंहिंमें हिकु कल्याण बंद ऐं जामशोरो फ्रंट बंद ऐं गिदू बंद। जॾहिं त हिन वक़्तु वॾे तादाद में जेके ख़ासि करे जेके कचे जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जा जेके रहवासी आहिनि उहे हिन वक़्तु पके ॾांहुं मुंतक़िल थियण जूं पिणु तयारियुनि में शामिल आहिनि। जंहिं अॼु खां वठी ज़िले इंतज़ामिया तरफ़ां कचे में रहंदड़ माण्हुनि खे पके ॾांहुं मुंतक़िल करण जा पिणु इंतज़ाम कया विया आहिनि। जी, वॾी महिरबानी अब्दुल रसूल अपडेट ॾियण जे लाइ।